बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिरादरान इस्लाम, अज 18 रमज़ानुल मुबारक असीं दरसे कुरान में गॾु आहियूं। कल्ह असां उम्मतुन वाहिदा ऐं उन जे नतीजे खां बाद मुसलमाननि जा ऐं इंसाननि जा पाण में फ़िरका ठाहिण ऐं मुख़्तलिफ़ फ़िरक़नि में विरहाइजण जो क़ुरान पाक जेको ज़िक्र कयो हो उन ते ॻाल्हायो हुयोसीं, जंहिंमें अल्लाह ताला फरमायो त फ़िरका जेके बि ठाहियूं वेठा आहिनि उहे मुतमइन आहिनि, जेकी कुझु उन्हनि वटि मौजूदु आहे उहे उन में ख़ुशि आहिनि त इन ते असांजी बख़्शिश थींदी ऐं इन ते असां जन्नत में वेंदासीं। ऐं अल्लाह ताला फरमाए थो त असल में बुनियादु जेको जन्नत में वञण जो, अल्लाह पाक जे राज़ी थियण जो, ज़िंदगी जे मक़सद जो जेको बुनियादी आहे नुक़्तो, उहे अल्लाह साईं हिननि आयतुनि में जेके सूरह मोमिनून जे 57 आयत खां 61 आयत ताईं अल्लाह ताला उसूल मुक़रर फरमाया आहिनि त फ़िरका बंदी में, ग्रुप बंदी में नजात कोन्हे, बल्कि उम्मतुन वाहिदा जेका अल्लाह जो मुक़रर उसूल उम्मत इंसानियत ॾे आहिनि, अंबिया किराम खणी आया, उन्हनि जा बुनियाद सभ खां पहिरियां इन्नल लज़ीन हुम मिन ख़शियत रब्बिहिम मुशफ़िक़ून। अल्लाह ताला फरमायो त उहे माण्हू जन्नत में वेंदा जेके अल्लाह खां ख़ौफ़ रखंदड़ आहिनि, अल्लाह खां डिॼंदड़ आहिनि, ज़िंदगी जे तमामु मामलात परस्त हूंदा आहिनि, न क़बर परस्त हूंदा आहिनि, न बुत परस्त हूंदा आहिनि, न वरी नफ़्सनि ऐं ख़्वाहिशुनि जा ग़ुलाम हूंदा आहिनि, उहे सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी मोहबत दिलि में रखंदा आहिनि। टी निशानी उन्हनि मुसलमाननि जी इहा आहे। चौथी निशानी अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीन युतून मा आतौ व क़ुलूबुहुम वजलतुन अन्नहुम इला रब्बिहिम राजिऊन। फरमाए तो उन्हनि जी इहा निशानी आहे त हू जेकी कुझु अल्लाह जे राह में ख़र्च करे सघंदा आहिनि त उहो दिलि जी सचाई सां कंदा आहिनि, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ कंदा आहिनि, इंसानियत जी ख़िदमत कंदा आहिनि। ऐं जॾहिं बि अल्लाह जूं के ॻाल्हियूं, क़ुरान जूं आयतूं, अल्लाह जा अहकामात, निशानियूं जॾहिं उन वटि पहुचंदियूं आहिनि त पोइ उन्हनि जे दिलि में हिकिड़ी ख़ुशू पैदा थींदो आहे, ख़शियत पैदा थींदी आहे, ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा थींदो आहे, उन्हनि जे दिलि में जुंबश अची वेंदी आहे ख़ुदा जा अहकाम ॿुधी करे। इहे 4 निशानियूं अल्लाह ताला ॿुधायूं मुसलमाननि, कामयाब मुसलमाननि जूं। ऐं आख़िर में फरमाई उलाइका युसारिऊन फिल ख़ैरात व हुम लहा साबिक़ून। इहे उहे माण्हू आहिनि जेके नेकी में ॾाढी जल्दी कंदा आहिनि, नेकी में तकड़ कंदा आहिनि, नेकी जे कमनि में सबक़त हासिल कंदा आहिनि, ऐं इहे ई अगराई करण वारा आहिनि, सबक़त करण वारा आहिनि, ऐं इहे ई जेके सभिनी खां अॻे निकिरण वारा आहिनि ऐं अॻे जन्नत में, अल्लाह जे नजात में इहे माण्हू अॻिते निकिरी वेंदा। दोस्तो, तव्हां ॾिठो त अल्लाह ताला अल्लाह जे साम्हूं रखनि था ऐं उन्हनि खे साम्हूं रखी करे पंहिंजी हयाती जा उसूल ठाहिनि था। सभ खां पहिरियों बुनियादु इहो आहे त असांखे इहो ॾिसणु घुरिजे त छा असांखे अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में मौजूदु आहे। जॾहिं बि असां को कमु कयूं था त ख़ुदा जो ख़ौफ़ मौजूदु हुजे थो असांजे अंदर में। अल्लाह जी फरमायो पहिरीं निशानी इहा ई आहे उन्हनि जी, इन्नल लज़ीन हुम मिन ख़शियत रब्बिहिम मुशफ़िक़ून। ॿी निशानी अल्लाह ताला ॿुधाई, फरमाई वल्लज़ीन हुम बिआयात रब्बिहिम युमिनून। ॿी निशानी उन्हनि ख़ुशनसीब इंसाननि जी इहा आहे त हू अल्लाह जे क़ुरान पाक जे आयतुनि ते दिलि सां ईमान रखंदा आहिनि ऐं क़ुरान अवल खां आख़िर ताईं, इन्नल लज़ी फ़र्ज़ अलैकल क़ुरान जी अल्लाह ताला फरमायो त पूरो क़ुरान तव्हां ते फ़र्ज़ आहे, उनजी हर आयत, हर हुकुम तव्हां ते फ़र्ज़ कयो वियो आहे। त अल्लाह ताला फरमायो ॿी निशानी उन्हनि जी इहा आहे त उहे क़ुरान जे तमामु आयतुनि ते ऐं काइनात जी आयतुनि ते, आसमान, सिज, चंड, सितारा या जेकी बि अल्लाह जूं निशानियूं आहिनि उन्हनि ते कामिल यकीन रखंदड़ आहिनि। 3 नंबर ते अल्लाह ताला फरमायो उन्हनि जी निशानी आहे वल्लज़ीन हुम बिरब्बिहिम ला युशरिकून। उन्हनि जी निशानी इहा ई आहे त उहे पंहिंजे परवरदिगार सां शिरक न कंदा आहिनि, न ज़ात में, न सिफ़ात में, न अमल में, न कम में, न शख़्सियत परस्त हूंदा आहिनि, न फ़िरका परस्त हूंदा आहिनि, न ज़ात परस्त हूंदा आहिनि। इन ख़ुशफ़हमी में न रहो त को असांजो फलाणो फ़िरको, फलाणो असांजो ख़्याल, फलाणो असांजो वहम, फलाणो असांजो पीर मुर्शिद, फलाणो असांजो रहनुमा असांखे जन्नत में वठी वेंदो। अल्लाह ताला फरमायो फ़िरकनि जो बुनियादु न आहे, हिते बुनियादु आहे तक़वा ऐं परहेज़गारी जो। ऐं उन में अल्लाह ताला इहे 4 बुनियादी नुक़्ता रखिया आहिनि। ॾिसणो इहो आहे त छा असां इंसाननि, असां मुसलमाननि जे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ आहे, छा असां क़ुरान पाक जे अहकामात ऐं आयतुनि खे दिली तौरु ईमान आणे उन्हनि खे अहमियत ॾियूं था,
छा असां अल्लाह जी ज़ात सां कंहिं बि तरह सां को शिरक त नथा कयूं, या असां पंहिंजा माल मिल्कियत ऐं पंहिंजो सभु कुझु अल्लाह जे रस्ते में दिलि सां क़ुर्बान करण जे लाइ तयारु आहियूं, या असां नेकी जे कमनि में सबक़त हासिल करण ऐं अगराई करण जो जज़्बो रखूं था। जेकॾहिं इहे सभु शयूं मौजूदु आहिनि पोइ त अल्लाह जो शुक्र कजे। इहे अल्लाह ताला बि कामयाबी जूं इहे निशानियूं ॿुधायूं आहिनि। पर जेकॾहिं इहे असां में कमियूं कोताहियूं आहिनि त पोइ असांखे क़ुर पाक में ॾिनल उसूल जे मुताबिक़ अल्लाह जी रज़ा हासिल करण जे लाइ इन्हनि शयुनि में सबक़त हासिल करणी पवंदी, इन्हनि ते अमल करणो पवंदो, इन ते महिनत करणी पवंदी, छो त इहा ई कसवटी ऐं मायार आहे अल्लाह जे रज़ा जो ऐं जन्नत जे हुसूल जो। अचो त ख़ुशि फ़हमियुनि मां निकिरी, ज़ाती बणायल ख़्यालनि मां निकिरी करे अल्लाह वहदहू ला शरीक जे ॾिनल प्रोग्राम जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी